नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडोलियार में ख़बर ॾींदा हलूं त नारी खे अगवा करण जी मुबीना कोशिश, माउ जी रड़ियुनि बाद इल्ज़ाम हेठि आयल नौजवान सोघो। छोकरी तव्हां खयों ते पाण विहारी पे कंहिं छोकिरी पे विहारी हू चवंदा अगवा पे कयो हू तव्हांजा छा थियनि कहिड़ी जॻह ते वेठा आहियो खंडू में केरु आहियो पाण तई कोरिया खर्च के लिए मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।